सखर मां रिपोर्ट करायो आहे हफ़ीज़ लाशारी। सखर सराफ़ा एसोसिएशन सखर के सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण सीनियर नायब सदर हाजी गुलाम शबीर भुट्टो चयो आहे त वतन अज़ीज़ पाकिस्तान अल्लाह पाक जो अज़ीम तोहफ़ो आहे। गॾियल जिदोजहद ऐं कोशिशुनि के ज़रिए ही पाकिस्तान के तरक्की याफ़्ता मुल्क बणाए सघिजे थो। वतन अज़ीज़ पाकिस्तान के इस्तेकाम तरक्की खुशहाली के लाइ हर वक्त शख्स के अगते वधी करे पंहिंजे हिस्से जो किरदार अदा करणो पवंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इन नए साल के मौके ते सराफ़ा एसोसिएशन सखर के मेंबर मोहम्मद अरसलान शेख चीनी वारे पारां पंहिंजे एज़ाज़ में मुनक़िद कयल तकरीब के ख़िताब के दौरान कयो। तकरीब में हाजी मोहम्मद जावेद मेमण हाजी गुलाम शबीर भुट्टो सराफ़ा एसोसिएशन सखर के मेंबरनि सां गॾु नए साल की खुशी में केक कटियो ऐं वतन अज़ीज़ पाकिस्तान की तरक्की खुशहाली ऐं सलामती ऐं सराफ़ा एसोसिएशन सखर के मेंबरनि के इत्तेहाद ऐं यकजहती के लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी। तकरीब में सराफ़ा एसोसिएशन सखर के सीनियर मेंबरनि मोहम्मद ज़ाकिर ख़ान, मोहम्मद ख़ालिद सूमरो, अख्तर मुगल, मोहम्मद अकरम अवेस मेमण ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। और मौके ते मोहम्मद अरसलान पारां हाजी मोहम्मद जावेद मेमण ऐं ॿियनि जो भरपूर इस्तक़बाल कियो ऐं सिंध के रिवायती तोहफ़ो अजरक पिणु पेश कया विया।